मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नमाज़ी बंदो यकीन तौर ते नमाज़ पढ़ी निकिरंदो ऐं ॿाहिरि जीअं वेंदो, नमाज़ जो असरु एतिरो हूंदो जो ॿाहिरि वञण सां फौरी तौरु गुनाह न कंदो। नमाज़ पढ़ण खां बावजूद भी अगरि कोई गुनाह थो करे, नमाज़ पढ़ण खां बावजूद भी अगरि कोई गुनाह थो करे त यादि रहे तव्हांजी नमाज़ न आहे। नमाज़ पढ़ण खां पोइ बि जेकॾहिं कोई बि मुस्लमान गुनाह थो करे त तव्हांजी नमाज़ न आहे। जे ॾींहुं नमाज़ थी वई, जे ॾींहुं नमाज़ थी वई त बंदो जेको गुनाहनि खां परे थी वेंदो। ऐं जेतिरो नमाज़ जे अंदरि ध्यानु हूंदो ओतिरो टाइम तव्हां ॿाहिरि जेको गुनाह खां बची सघंदव। जेकॾहिं 100% नमाज़ जे अंदरि ध्यानु आहे त ओतिरो टाइम 100% तव्हां गुनाह खां बची वेंदो। अगरि नमाज़ में 1 सेकंड ख़्यालु आहे, नमाज़ में कुल 2 सेकंड ख़्यालु आहे, नमाज़ में 1 मिंट से ख़्यालु थो अचे, ध्यानु थो रहे, ध्यानु वारी असां नमाज़ सां पढ़ूं त यादि रहे एतिरो टाइम तव्हां ॿाहिरि गुनाह खां बची वेंदो। नमाज़ जो इहो असरु हूंदो आहे, नमाज़ जो इहो असरु आहे त बंदो नमाज़ पढ़ंदो, जेतिरो टाइम नमाज़ जे अंदरि ध्यानु आहे ओतिरो टाइम हे गुनाह खां बची वेंदो। अल्लाह जो कलाम हक़ आहे, इन सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर, बेशक नमाज़ जेकी आहे बेहई खां रोकींदी आहे। पर जेकॾहिं अगरि मां मुस्लमान आहियां, मां नमाज़ पढ़ां बि अथो, नमाज़ पढ़ण खां बाद में बि मां गुनाह कयां थो, यादि रहे मुंहिंजी नमाज़ वांगुरु न आहे। मुंहिंजी नमाज़ जे अंदरि किलत आहे, मुंहिंजी नमाज़ जे अंदरि नुक़्स आहे, मुंहिंजी नमाज़ जे अंदरि फॉल्ट आहे। मां सजदो दुरुस्त नथो कयां, मां रुकू जेको दुरुस्त नथो कयां, मां क़ुरान हकीम जे अंदरि ग़लती थो कयां। इन जे करे मां नमाज़ पढ़ण खां बाद में बि गुनाह खां नथो बचां। शैतान हिते हिकिड़ो ॿियो धोखो ॾींदो आहे, शैतान हिते हिकिड़ी पटी पढ़ाईंदो आहे। काफ़ी नमाज़ी मुस्लमान नमाज़ पढ़ण खां पोइ जेकॾहिं जुआ खेॾंदा आहिनि, नमाज़ पढ़ण खां पोइ जेकॾहिं शराब पीअंदा आहिनि, नमाज़ पढ़ण खां पोइ बि जेकॾहिं ज़िना कंदा आहिनि, शैतान पटी पढ़ाईंदो आहे। कहिड़े क़िस्म जी इहा नमाज़ आहे? नमाज़ छाजे खां पढ़ाईंदो? शैतान चवंदो आहे त नमाज़ छाजे खां पढ़ाईंदो, नमाज़ तूं न पढ़, छाजे करे त तूं त जेको जुआ थो खेॾे, तूं त ज़िना थो करे, तूं त शराब थो पीए। यादि रहे शैतान जो वॾे में वॾो इहो धोखो आहे। नमाज़ कंहिं क़िस्म जो कोई छॾणी न आहे। शैतान तोखां इन इबादत खां बि राहे थो, जेकी नमाज़ टूटी फूटी पढ़े थो त तूं इहा बि न पढ़, हे शैतान जो धोखो आहे। जेकॾहिं अगरि नमाज़ पढ़ूं त इन खां बाद में गुनाह थिए थो, बंदो इस्तग़फ़ार तौबा करे। नमाज़ कंहिं क़िस्म जो कोई न छॾे। बाज़ माण्हू असांजे तरफ़ ईंदा आहिनि, चवंदा साईं नमाज़ पोइ असांजी कहिड़ी, असां इन जे करे नमाज़ ई नथा पढ़ूं। यादि रहे शैतान तव्हांखे वॾो जेको आहे वकड़ में रखियो आहे। पोइ छाजे करे त इहा टूटी फूटी जंहिं टाइम नमाज़ बंदो पढ़ंदो, नमाज़ खे बार बार पढ़ंदो, हली करे इहो गुनाह जेको आहे तुंहिंजी ज़िंदगी खां निकिरी वेंदो। जेकॾहिं अगरि नमाज़ खे छॾे वेंदे पोइ तूं गुमराह थींदे, पोइ तूं ख़सारे तरफ़ वेंदे, पोइ तूं नुक़सान जी तरफ़ वेंदे। जेकॾहिं नमाज़ खां पोइ बि गुनाह आहे त नमाज़ खे न आहे छॾिणो, बल्कि मूंखे हाणे छा करिणो आहे? हिकु बहितरीनु मुस्लमान खे छा करिणो आहे? हिकु बहितरीनु मुस्लमान खे इहो अमल करिणो आहे त पंहिंजे गुनाहनि जे मथां नज़र करे पंहिंजे गुनाहनि खे घटि करिणो आहे। शैतान खे आसे में रखिणो आहे। मसलन तौरु कोई बि मुस्लमान शराब थो पीए, रोज़ाना शराब थो पीए, हाणे काफ़ियुनि ॿुधायो त इहो फॉल्ट असां खां निकिरे बि नथो, त फॉल्ट कीअं निकिरे? शैतान खे तव्हां धोखे में रखो। शैतान खे कीअं धोखे में रखो? पंहिंजी दिलि खे मज़बूत कयो, यार राति मां शराब पीअंदो आहियां रोज़ानो, अॼु राति मां शराब नथो पीआं। दिलि खे सम्झायो, सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं त कंट्रोल कर। दिलि खे बंदो सम्झाए, जेके बि गुनाह हुजनि। मां हिकिड़ो मिसाल शराब जो थो ॾियां, कंहिं मुस्लमान में कहिड़ो बि फॉल्ट आहे, रोज़ानो उहो गुनाह करे थो, त दिलि खे पहिरियों इहो सम्झाए छा थींदो, सिर्फ़ु अॼोकी राति सिर्फ़ु शराब नथा पीऊं, बसि अॼोकी राति जंहिंजो गुज़री वञे शुक्र करे ख़ुदा जो, या अल्लाह हिन मुसीबत खां मां बची वियो आहियां। वरी सुभाणे त दिलि खे ईअं मुतमिन करे, कल्ह शराब न पीतुमि, अॼोकी राति वरी नथो पीआं, कोशिशि कयां थो, पाण खे मज़बूत कयां थो। गुनाह जो आदि बंदो ईअं गुनाह खे छॾे सघे थो।
बाक़ी जेकॾहिं ईअं ई अधु करे शराब रोज़ाना पीए थो, ईअं अधु करे मां पूरो महीनो शराब न पीअंदुमि, पूरो महीनो शराब न पीअंदुमि, त सोचींदो यार पूरो महीनो मां कीअं शराब न पीआं। पोइ शैतान चवंदो रातो की राति पी पोइ अॻिते ॾिठो वेंदो, रातो की राति पी पोइ अॻिते ॾिठो वेंदो। तव्हांजा ॿार दोस्तो, शैतान ईअं असांखे गुमराह करे थो, शैतान ईअं असांखे मासीअ जे तरफ़ छिके थो त नमाज़ जे अंदरि असांजो ध्यानु हुजे। नमाज़ हिकु वॾो अमल आहे, नमाज़ हिकु इस्लाम जे अंदरि वॾो मज़बूत अमल आहे। जेको नमाज़ नथो पढ़े इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई उन जो हिसो न आहे। काफ़र ऐं मुस्लमान जे दरमियान फ़र्क़ु सिर्फ़ु नमाज़ जो आहे। इस्लाम में वॾे में वॾो अहकाम कलमे खां बाद में नमाज़ जो आहे। ऐं अॼु मुस्लमान असां नमाज़ खां ई जेको परे लॻा पियूं। अल्लाह ताला क़ुरान हकीम में बार बार मक़ामात ते अल्लाह ताला फ़रमायो नमाज़ खे जेको आहे क़ाइमु कयो, नमाज़ खे जेको आहे क़ाइमु कयो। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में अल्लाह ताला ॿी आयत में फ़रमायो या इबादी अल्लज़ीना आमनू इन्न अर्ज़ी वासियतुन फ़इय्या फ़अबुदून। ए मुंहिंजा बंदो, उहे बंदो जेके मुस्लमान आहियो, जंहिं ईमान आंदो आहे। बेशक मुंहिंजी ज़मीन जेकी आहे वॾी कुशादगी आहे, मुंहिंजी ज़मीन जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई किलत न आई, मुंहिंजी ज़मीन तमामु वॾी आहे। दुनिया जे कंहिं बि कुंड में हलिया वञो, दुनिया जे कंहिं बि कुंड में वञो, उन कुंड जे अंदरि मां अल्लाह ताला जी इबादत कयो